समाज सुधार शख्सियत ॼाम निज़ाम भागत ऐं प्रोफेसर नरगिस ज़हरी जिन जी सालगिरह मुबारकनि जी गॾियल तक़रीब। रिपोर्ट मंज़ूर कालरो। पीपल्स ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे सरपरस्ते आला सैयद फरमान अली शाह जी सदारत हेठि हिकु ख़ुसूसी गजाणी हैदराबाद क्लब में थी गुज़री। गजाणी जी कार्रवाई प्रोफेसर बाई ख़ान सोलंकी जी निहायती मोहब्बती अंदाज़ सां हलाई तिलावत कलाम पाक सां शुरूआत कई। प्रोफेसर नरगिस पंहिंजी रूहानियत वारी आवाज़ सां तिलावत फरमाई, जंहिं बाद तंज़ीमी अमूरनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थी, जंहिंमें पीपल्स ऑर्गेनाइज़ेशन जे सदर ॼाम निज़ाम भागत ऐं प्रोफेसर नरगिस ज़हरी जिन जी सालगिरहुनि जे मौक़े ते संदनि ज़िंदगी मुलाज़मत जे अरसे ख़िदमतुनि ते ॻाल्हायो वियो। जंहिं खां पोइ ताड़ियुनि जी गूंज में पहिरीं भागत साहिब, पोइ नरगिस ज़हरी साहिबा जिन केक काटिया। इन दौरान हैप्पी बर्थडे टू यू सालगिरह जूं मुबारकूं पेश कई वयूं। इन सां गॾोगॾु खेनि गुलदस्तनि, गुलनि जा हार, अजरकुनि सां जनम ॾींहंनि जूं वाधायूं ॾिनी वयूं, जॾहिं त भागत साहिब खे प्रोफेसर बाई ख़ान लुंगी ऐं ॿियनि महिमाननि अजरकूं ओढायूं। साॻी रीति नरगिस साहिबा खे बि अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। हिन तक़रीब में नज़ाकत अली फाज़लाणी, मोहम्मद अली चन्ना, नीलोफर भुट्टो, रज़िया शहोक, अकरम बुखाराई, सलीम चन्ना, अली नवाज़ चन्नड़, बशीर अहमद अबड़ो, मोहम्मद उमर सिंहाड़ो, मंज़ूर मेमण, मंज़ूर कालरो ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत करे गजाणी खे चांडोकीअ जी चांडाण सां मुनवर करे छॾियो। शाइर अकरम बुखाराई सालगिरह जी मुनासिबत सां पंहिंजी नक़ो शाइरी पढ़ी ऐं वाह वाह जी दाद सां मुबारकूं ॾिनियूं। हिन मौक़े ते शाइर लेखक सलीम चन्ना ऐं मोहम्मद अली चन्ना जिन तरन्नुम सां वणंदड़ शाइरी वसीले ॿिन्ही शख़्सियतुनि खे संदन जनम ॾींहं ते दिलि सां जनम ॾींहं जूं वाधायूं पेश कयूं। तक़रीब जे आख़िर में दिलफरेब ख़ातिर तवाज़े जो एहतमाम कयो वियो। आख़िर में सैयद फरमान अली शाह दुआए तलब फरमाइण, जंहिं में हीअ तक़रीब केतिरियूं यादूं खणी पुॼाणी ते पहुती।